नाज़रीन, सिंध में एसटीपी पारां नवाबशाह पुलिस मुबैना ज़ियादतियुनि खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था सागर सोलंकी जी रिपोर्ट। सिंध में पुलिस अदालतुनि खां बि मथां कानून मढ़े पुलिस गर्दी करे रही आहे ऐं सरेआम ग़रीब मिसकीन क़ौमी कारकुननि खे चोर फोरू ॼाणाए फुल फिराए या हाफ फिराए करे पई। नवाबशाह पुलिस पारां एसटीपी जे मरकज़ी अॻवान निसार कीरीअ जे भाउ खे हाफ फिराई करण ख़िलाफ़ सन में सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां एसटीपी जे मरकज़ी अॻवान अली शेर छछर, अब्दुल हमीद मेमुण मंठार छछर जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे जीअं सिंध प्लेटफार्म अॻियां धरणो हयो वियो ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो हीउ मुतालबो आहे त जिन्हनि निसार कीरीअ जे भाउ खे गोली हणी हाफ फ्राई कयो आहे उन्हनि अहलकारनि खे नौकरीअ तां बरतरफ़ करे उन्हनि जे मथां एफ आई आर कटी वञे। न त ॿी सूरत में हीउ एहतिजाज सिंध जे अंदरि अञा वधीक तेज़ीअ सां फैलिजंदो ऐं जेसीं एहलकार गिरफ़्तार न थींदा, इन्हनि ते एफ आई आर न थींदी, तेसीं तरक़ी पसंद पार्टी सॼे सिंध जे अंदरि एहतिजाज जो सिलसिलो जारी रखंदी। सिंध में सॼीअ में पुलिस जेका आहे रियासत जेका आहे अवाम जे हिफ़ाज़त लाइ हूंदी आहे, अवाम खे चैन सुकून ॾियण जे लाइ हूंदी आहे। पर हिन वक़्तु सिंध में अहिड़ी सूरत हाल पैदा थी विया आहे, अवाम खे पुलिस मां ख़ौफ़ थिए थो, रियासत मां ख़ौफ़ थिए थो। उन इहे ई कार्रवायूं आहिनि जेके निसार कीरीअ जेको असांजो मरकज़ी अॻवान आहे उन जे भाउ खे 6 ॾींहं अॻु में गुम करे कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए ऐं हिकिड़ो चोर लोफर ॼाणाए ऐं उन्हनि गोली हणी छॾी आहे नवाबशाह शहर में, जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था, जंहिंजे लाइ असां अॼु सिंध तरक़ी पसंद पार्टी तलका मांझंद जे तरफ़ां सन में एहतिजाज कयो वियो आहे। इन्हनि क़ातिलनि खे, इन्हनि जेके जिन ज़ुल्म कयो आहे, इन्हनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे, इन्हनि जूं वर्दियूं लाहे इन्हनि खे जेल भेड़ो नथो कयो वञे, तेसिताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। नवाबशाह पुलिस खे एसएसपी खे हक़मी कंडो थियो आहे, इन करे कूड़ा केस हणनि पिया। असीं उन खां वरी बि एसपी खे चऊं था त सुधरी वञे ऐं पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे, ईअं न करे ऐं आवाम खे ऐं अवामी कारकुननि खे ईअं हाफ फ्राई करण जो किथां जो करणु। असीं माना मुतालबो कयूं था चीफ जस्टिस खां त असांजे निसार कीरे भाउ खे इंसाफ़ कयो वञे। एसएसपी जेको ॾोहारनि जो सरपरस्त आहे, नवाबशाह जा जेके कारोबारी माण्हू आहिनि उहे गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। उते ॾोहारनि जी सरपरस्ती कंदड़ एसएसपी जेको आहे सो पंहिंजो गुंडाराज क़ाइमु करे वेठो आहे। असांजो मुतालबो आहे त जेके सलमान कीरियो जे बेगुनाह जेको आहे सो हाफ़िराई में मुलविस एहलकार आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्तु एक्शन खणी करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त एसटीपी अॻवान जे भाउ खे हाफ फिराई कंदड़ पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे निसार कीरीअ जे भाउ सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी हूंदो। सागर सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ सन।